مسوڀرڳڙي लॻ शहीद होश मोहम्मद लाइब्रेरी वाण की वसी समाज में लाइब्रेरियुनि जो किरदार जे उनवान हेठ तकरीब कोठाई जंहिंजो महिमान ख़ास नाले वारो अदीब प्रोफेसर ज़वार शाह नक़वी हुयो। सैयद ज़वार शाह नक़वीअ चयो आहे त लाइब्रेरियुनि जे क़याम खां सवाइ समाज अॻिते नथो वधी सघे। लाइब्रेरियूं ऊंधाईअ खे ख़त्म करे हर तरफ़ फ़िक्री रोशनी फैलाईंदियूं आहिनि। उन्हनि चयो आहे त सिंध में लाइब्रेरियुनि जे लाइ हलंदड़ मुहिम उत्साह वारी आहे जंहिंखे अञा तेज़ करण जी ज़रूरत आहे। तरक़ी पसंद क़ुवतुनि जो किरदार हिन हवाले सां हाणे नुमायां आहे। हुन नौजवाननि खे अपील कई आहे त समूरे दुनिया जे शाहकार अदब पढ़ण खां सवाइ असांजो अॻिते वधणु मुमकिन नाहे। सैयद ज़वार शाह नक़वी उन मौक़े ते लाइब्रेरीअ खे 100 किताब हवाले कया ऐं शाइर जावेद सोज़ हालाई लाइब्रेरीअ खे फर्नीचर ॾियण जो ऐलान कयो आहे। कामरेड निसार लगारी सभिनी महिमाननि जा थोरा मञींदे चयो आहे त अदब ऐं लाइब्रेरियूं समाज जो रूह आहिनि। रूह खां सवाइ वजूद कंहिं कम जो ई नाहे। प्रोग्राम में ग़ुलाम अली लगारी, कामरेड बशीर लगारी, आबिद लगारी, बाग़ अली लगारी, आशिक तरक, ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही, पीर बख्श नूनारी, कन्यालाल पांचोराम, गुलज़ार अली लगारी, मंज़ूर लगारी, अयास लाशारी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई।